अज जो वचन। नवनिध अमृत प्रभ का नाम, नवनिध अमृत प्रभु का नाम, देही मह इसका विश्राम। देही में इसका विश्राम। ये अष्टपदी तव्हां ध्यान ॾिनो हूंदो कि ये अष्टपदी असांखे भीतर जे यात्रा में वठी थी हले। असांजे अंदर छा आहे उहो ज्ञान हिन अष्टपदीअ में आहे। ज्ञान अंजन गुरु दिया, ज्ञान रूपी सुरमो असांखे सतगुरु हिन महिल पाए ॾिए त संतन जो संग वठी करे असां भीतर निहारियोसीं त प्रभुअ जो नालो मिठो लॻो। भीतर ई सभु सामग्री हिकु घट जे अंदरि नज़र आई, कई तरह जा रंग नज़र आया। ऐं अॼु जो वचन नवनिध अमृत प्रभु का नाम, देही में इसका विश्राम। नव निधियूं प्रभुअ जो अमृत जहिड़ो नालो असांजे घट जे अंदरि आहे ऐं परम विश्राम, परम आनंद, परम आराम उहो भी असांजे भीतर रखियल आहे। चओ हरे राम। हरे राम। कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे बन माह, तैसे घट घट आप है दुनिया जानत ना है। यानी असांजे भीतर भगवान वेठा आहिनि त कल्पना कयो भगवान जे ॿाहिरि ॿियो वरी छा आहे। जंहिं भीतर जी यात्रा कई वो समझो पूरी दुनिया न सब ब्रह्मांड घूमी आयो। हाँ न, पिछले हफ्ते तव्हां ॿुधो न कि घट के भीतर सूरज चंद्रमा 9 लख तारा, घट भीतर गंगा यमुना सर्व तीर्थ का द्वारा, ब्रह्मा विष्णु शिव का द्वारा। हाँ न, जंहिंखे भीतर अगर भगवान जो अनुभव थियो पोइ उन जे लाइ ॿाहिरि कुझु न बचंदो आहे। यानी वो भीतर ही सब कुछ ॾिसी वठंदो आहे। तव्हां कथाउनि में ॿुधंदा आहियो, कोई संतन वटि ईंदा आहिनि, चवंदा आहिनि भाई इहो दुख आहे, इहा पीड़ा आहे, छा थींदो। कॾहिं बि भूतकाल में हली वेंदा आहिनि, कॾहिं भविष्य में हली वेंदा आहिनि त अखियूं बंदि कंदा आहिनि। उहे अखियूं बंदि कंदा आहिनि। अखियूं बंदि त पाण ॿाहिरि कुझु नज़र न ईंदो आहे, लेकिन उहे भीतर हली वेंदा आहिनि, भीतर ई सभु नज़र अची वेंदो आहे। छो जो भीतर परमात्मा वेठो आहे, कोई मजाक थोड़ी ना आहे। बेशक शरीर जेको आहे मिटीअ जो बणियल आहे, बिल्कुलु बराए कोन्हनि, पंच तत्व जो ठहियल आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। शरीर जड़ आहे, लेकिन जेसि ताईं इन में आत्मा जो निवास आहे, इन में अमृत आहे, इन में साक्षात भगवान वेठा आहिनि। तॾहिं त आत्मा निकिरंदी आहे त पोइ बसि ओहो आध घड़ी कोई नहीं राखे, घर ते देत निकाल। अधु घड़ी भी कोई न रखंदो आहे। जीवन भर घर वारी गॾु रहण वारी राति जो वेत भूत भूत करे भॼी वञे। ये कई बार घटनाऊं थियूं, संतन ॿुधायूं। हा न, पुराने ज़माने में लाइट न हूंदी, हिकु घर में ॾाढो प्रेम हूंदो पति पत्नी जो, लाइट बंदि थी वई, शरीर पियो राति भर, उहा उनजी स्त्री रही न सघी, हली आई, ॾाढो भउ थियणु लॻो। उहो ई शरीर भूत लॻंदो आहे। पोइ चओ हरे राम। हरे राम। तंहिंजे करे जेको मुल आहे उहो त भगवान जो आहे, भगवान जे अंश जो आहे। आत्मा भगवान जो ई अंश आहे, कोई भेद कोन्हे। इन करे नवनिध अमृत प्रभु का नाम, नव निधियूं थींदियूं। जीअं कुबेर जो खजानो आहे, हा न, अलॻि अलॻि निधियूं थींदियूं आहिनि। शंख निधि थींदी आहे, कई तरह जा पदार्थ थींदा आहिनि उन में। इहे सभु मिलाए, जीअं हनुमान महाराज त हिननि जा दाता आहिनि। जगत जननी जानकी माता उन्हनि खे वरदान ॾेई छॾियो, अष्ट सिद्धि नव निधि के दाता, असबर दीन जानकी माता। नव निधियूं यानी धन संपत्तीअ जा खजाना, नवनि प्रकारनि जा अलॻि अलॻि। ऐं सिद्धियूं चइबियूं आहिनि कि शक्तियूं जेके हूंदियूं आहिनि, हा न, दिव्य शक्तियूं, अंतर ध्यान थी वञणु, मन जी ॻाल्हि सम्झी वञणु, कहिड़ी शइ काथे छा आहे पतो पइजी वञणु, भूतकाल जो पतो, भविष्य जो पतो, वर्तमान जो पतो,
कहिड़े धरतीअ ते केॾी महिल छा थी रहियो आहे, कहिड़ी जॻह ते, इहो बि पतो पइजी वञे। एॾी वॾियूं जेके सिद्धियूं थींदियूं आहिनि, इहे 8 सिद्धियूं ऐं 9 निधियूं थींदियूं। हिते 9 निधियुनि जो वर्णन आहे, इहे सभु भीतर ई आहिनि। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। हे हरि। कई संत हूंदा, उन्हनि खां पुछंदा बाबा हिते छा आहे, उहे ॿुधाए छॾींदा। तुंहिंजे घर जे ॿाहिरि 10 फुट अॻिते हिते खजानो गड़ियल अथई। कहिड़ी दुर्बीनी आहे संतनि वटि, कहिड़ो चश्मो पातल आहे, ईअं ॿुधाए छॾींदा। संत ईअं ॿुधाईंदा, हिते न खोट, हिते हिते 10 फुट अॻिते खोट, हितां पाणी निकिरंदे ऐं मिठो बढ़िया ईअं झरनो निकिरंदो जल जो। चओ हरे कृष्ण, हरे कृष्ण। हिकिड़े महात्मा खे तत्व ज्ञान थियो त हिकिड़ो माण्हू वीचारो दुखी आयो, ग़रीब हुयो, त उनजी आजीविका हुई गायूं भैंसियूं हूंदियूं, भैंस गुम थी हुई उनजी। हाणे चवणु लॻो, रोअणु लॻो, बाबा मुंहिंजी भैंस गुम थी वई आहे। दया अची वई संतनि खे, नेत्र बंदि कयूं, चई रो न पागल, हे वञ पूर्व दिशा में, हे 2 किलोमीटर अॻिते वणनि में फासी पई अथई तुंहिंजी भैंस, उतां कढी अच। वियो त ॾिठई भैंस उते ई फाथल आहे, कमाल थी वियो। हाणे उनखे त श्रद्धा जागी, उन छोरे छा कयो, पूरे गांव भर में ढिंडोरो पीटे छॾी। बाबा जी खे सभु पतो पइजी वेंदो त पोइ त उहो ई थियो, नारेलाऊं अगरबत्तियूं खणी भीड़ पोयों पइजी वई, लाइन लॻल हुजे। बाबा मुंहिंजे सोन जी मुंडी गुम थी वई आहे, बाबा हिन जा हे सामान नथा मिलनि, बाबा असांजो हे कचहरीअ में केस अटकियल पियो आहे, बाबा छोरे जी सगाई नथी थिए, ॾिसो हिनखे पोटो न थींदो आहे, न थियो आहे अञा ताईं, एॾा साल थी विया आहिनि, हिनखे पोटो थिए। अहिड़ी हालत थी वई, वीचारा 4 ॾींहंनि में संत घर छॾे ई भॼी विया हुतो। चओ हरे राम, हरे राम। त सभु कुझु भीतर आहे, अनेक तरह जा रंग आहिनि, यानी देही में है इसका विश्राम, अंदर ही अंदर परम आनंद लिखियल आहे, मौज लिखियल आहे, परम शांति आहे, पर असां ॻोल्हियूं ॿाहिरि था पिया। चओ हरे राम। भीतर जो अर्थ आहे परमात्मा, है न, जो भीतर गया वो भी तर गया, तरुण सागर जी चवंदा हुआ। त भीतर वञणी त वॾी ॻाल्हि आहे, भीतर जी यात्रा आख़िर शुरू त ॿाहिरियों खां ई थींदी आहे। अंदर बि वेंदव त दरवाजे जे द्वारा ॿाहिरियों त अंदर वेंदव। चओ हरे राम, हरे राम। तंहिंजे करे उहो तरीक़ो त हिकु ई आहे, भॻवान जो भॼन, भॻवान खे प्रार्थना, भॻवान जी शरणागति वठी करे माण्हू भीतर वञे, भॻवान जे भॼन में, भॻवान जे कीर्तन में, भॻवान जे प्रेम में ध्यानु लॻाए। इन करे न कि मूंखे रिधियूं सिद्धियूं मिलनि, हे त हिकिड़ी जानकारी था ॾियनि त भीतर सभु कुझु अथव, तव्हां ॿाहिरि मरोता वेठा पिया, अंदर त खजाना भरियल पिया अथव। चओ हरे राम। इन करे भीतर वञो भाई, भॻवान जो भॼन कयो, उन प्रभुअ सां प्रेम कयो, घटि घटि में जेको वेठो आहे। भगवान गीता में चवनि था न, जेके आत्म ज्ञान थींदो आहे उनखे पंहिंजी आत्मा सभिनि में नज़र ईंदी आहे, सभिनि में उहो हिक खे ॾिसंदो आहे, वरी पंहिंजे ई अंदरि सभिनि खे बि ॾिसंदो आहे। चओ हरे राम। वरी हिकु हंधि भॻवान चवनि था, जंहिंखे ब्रह्म ज्ञान थींदो आहे त हीअ दुनिया उहे नज़र न ईंदी आहे जीअं पहिरियों नज़र ईंदी आहे, यानी जीअं असांखे हिन महिल नज़र थी अचे हीअ दुनिया, हीअ संसार, ब्रह्म ज्ञान अचण खां पोइ हीअ संसार उहे नज़र न ईंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। या त संसार पूरो सपने वांगुरु नज़र ईंदो, माया वांगुरु, या त केवल भगवान ई नज़र ईंदा, संसार जो कोई अस्तित्व ई नज़र न ईंदो। इन करे त ब्रह्म ज्ञानी जेके हूंदा आहिनि महाप्रलय में बि व्यथित न थींदा आहिनि, छो जो उन्हनि खे सच नज़र अची वियो। तॾहिं त शिव भगवान चवनि था, उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सुपना। सचो हरिय जो भजन आहे,
बाक़ी सॼो संसार जेको आहे उहो सुपिने जे मिसल आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। न हिते सुख रहंदो आहे न हिते दुख रहंदो आहे, कुछ भी स्थाई न रहंदो आहे। छा रहंदो ॿुधायो न। मैं क्या मांगूं किछ थिर न रहाई, मोह दीजे नाम प्यारी जी। गुरु नानक देव जन चवनि था प्रभु मां तव्हां खां छा घुरां, कुछ भी ते ते बाक़ी रहण वारो न आहे। वॾा वॾा राजा थिया, कंहिंजो राज रहियो। हाँ 200 वरिया जीवणा जे 100 वरिया जीवणा बीतन हो सीखे। 100 साल भी कोई जे पोइ त वरी त रख ई थींदो शरीर, कहिड़ो रहंदो ॿुधायो न। राम जी चवनि था छो था चिंता कयो, 14 साल हीअं त गुज़री वेंदा, असां वापसि अची वेंदासीं। ॿुधायो हीअं गुज़री वेंदा, पतो ई न पवंदो। सुख जो समय भी गुज़री वेंदो आहे, दुख जो भी गुज़री वेंदो आहे। फ़र्क़ु एतिरो हूंदो आहे कि दुख में असांजो ध्यानु वधीक हूंदो आहे त दुख जो समय असांखे धीरे धीरे गुज़रंदो आहे, ईअं लॻंदो आहे, हा न। ऐं सुख में असां गाफ़िल थी वेंदा आहियूं, लापरवाह थी वेंदा आहियूं, गफ़लत कंदा आहियूं, भॻवानु विसरी वेंदो आहे त उहो समय ईअं गुज़री वेंदो आहे जीअं झोको गुज़री वियो। ही त सभिनि जी दशा आहे। हरे राम। तव्हांखे कथा ॿुधाईसीं न, माता मदालसा हुई त उहा ब्रह्म ज्ञानी माता हूंदी। उहा पंहिंजे लोलीअ में ई ॿारनि खे ब्रह्म ज्ञान ॿुधाईंदी, भॼन ॿुधाईंदी, भॻवानु ॿुधाईंदी। उनखे जेको पहिरियों पुटु थियो उनखे उन ब्रह्म ज्ञान ॾेई छॾियो, महात्मा बणाए छॾियो। ॿियों पुटु थियो उनखे बि ब्रह्म ज्ञान ॾिनई, उहो बि महात्मा बणिजी वियो। टियों पुटु बि महात्मा बणिजी वियो। उनजो पति ॾाढो नाराज़ थियो। अरे भाई असांखे राज बि त आहे, कोई छोटी मोटी दुकान थोड़ी आहे असांजी। हेॾो वॾो वैभव राज ऐश्वर्य ऐं तूं कमाल थी करे, हर पुट खे तूं संत बणाए छॾियो, उहो बि वरी वीतरागी ब्रह्म ज्ञानी महात्मा, जंहिंजे लाइ राज ईअं आहे कि हिकिड़े हीअं कंकड़ जे समान। अरे हाणे हे चोथों ॿार थियो आहे, हिनखे महिरबानी करे तूं संत न बणाइजांइ। हा सुठो माण्हू ठहे, कर्म योगी ठहे, राज संभाले। पतीअ जी आज्ञा मञी, उनखे ब्रह्म ज्ञान त न ॾिनई, लेकिन आख़िर उनजो बि त कल्याण करिणो आहे। थोरो वॾो थियो, उहो राज संभालण लॻो। उनखे हिकिड़े तावीज़ में हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो विझी करे ऐं तावीज़ पंहिंजे पुट खे गले में पाए छॾियो उन माता मदालसा। ऐं चवणु लॻी पुट जेॾी महिल ॾाढी विपत्ति अचई न त तूं हे तावीज़ खोले करे पढ़ंदे न, ओॾी महिल ई तुंहिंजो दुख दूर थी वेंदो। ईअं केवल पढ़ंदे न, पढ़ी करे उनखे सम्झजां, गहराईअ सां वीचार कजां, शांतीअ सां, त पोइ आहा तूं ओॾी महिल स्थिर थी वेंदे, तोखे परम आनंद अची वेंदो, तूं अभय थी वेंदे, निर्भय थी वेंदे, तुंहिंजो धरतीअ ते ई वैकुंठ थी वेंदो। अच्छा मां, हा हा पुट, पर ईअं न खोलजां, जेॾी महिल कोई रस्तो न हुजई, वॾी सर ते मुसीबत हुजई, ओॾी महिल इहो तावीज़ खोलजां। ठीकु आहे मां। हाणे समय गुज़री वियो ऐं कुझु साल गुज़री विया, तॾहिं माता ॾिठो त मुंहिंजो पुटु त हाणे रजोगुणी थी वियो आहे ॾाढो। हाँ हिनखे मां सत्संग ॿुधायनि, ब्रह्म ज्ञान ॿुधायो, हिनजे मथां पाठ हावी थी वियो आहे, राज जो वैभव हावी थी वियो आहे हिनजे मथां। हे राज में ॿुॾी वियो आहे। तॾहिं पंहिंजे ई भाउ खे चई करे, सॻे भाउ खे, यानी उन राजा जे मामे खे चई करे उन राज ते हमिलो कराए छॾियो अधु राति जो। ऐं चूंकि पाण ई हमिलो कराई त अहिड़ी व्यवस्था कयईं कि राजा खे भॼणो पियो। पोएं दरवाजे खां राजा घोड़े ते चढ़ी जान बचाइण जे लाइ अहिड़ी हालत प्रकट कयईं कि बसि हुनजा प्राण हली वेंदा थोरी बि देरि वेहंदो त। वीचारो उहो राजा मदालसा माता जो चोथों पुटु राजकुमार
जान बचाई घोड़े ते भजंदो 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 गहरे जंगल में निकिरियो। वण जे हेठों वेही करे अॼु ॾाढो दुखी थियो कि काथे मां राजा, मुंहिंजो वैभव ऐश्वर्य राज लखे माण्हू मुंहिंजे हेठों हुया, अॼु मूंखे पंहिंजी जान बचाए भॼणो पियो आहे, प्राणनि ते नौबत अची वई आहे। केरु मुंहिंजो मददगार थींदो, केरु सहायताकार थींदो। माता जो सत्संग यादि आयो, ज्ञान यादि आयो। वरी उहा ॻाल्हि यादि आई, तावीज़ ते हथु वियो, अरे अॼु त हे क्षण अची वियो आहे उहो जॾहिं माता मूंखे चयो हुई कि जॾहिं बि तूं मुसीबत में हुजे हिनखे खोले करे पढ़जां तूं उते ई सुखी थी वेंदे। तुरंत उहो धाॻो लाथई, उहो जेको तावीज़ खोलियईं, कढी करे वो कागज़ जो टुकड़ो खोलियईं तो उन में साफ साफ लिखियल हो, ये समय भी गुजर जाएगा, हे समो भी गुजरी वेंदो। वरी माता जो वचन आयो, पढ़जा न, केवल उनखे समझजां, गहराईअ सां चिंतन कजां। पोइ जेॾीमहिल सोचईं त खिलण लॻो, आनंद अची वियो। वरी माता जो सत्संग यादि आयो, उहो ब्रह्म ज्ञान यादि आयो। ॾिसो असां बि सत्संग ॿुधंदा आहियूं, कॾहिं असरु पियो आहे? न पियो आहे न। जेसि ताईं भॻवान जी परिस्थितीअ जो डंडो न लॻंदो आहे न त असांजी उहा शरारत न वेंदी आहे, गफ़लत न वेंदी आहे। दुख में सुमरन सभु करे, हा ईअं भॻवानु मिठो न लॻंदो, सत्संग न वणंदो। जेॾीमहिल उहा चोट लॻंदी, परिस्थितीअ जी हालत अहिड़ी थींदी न, पोइ भॻवानु मिठो लॻंदो आहे। हा ईअं सम्झ में न ईंदी भॻवान जी कृपा। अॼु चोट लॻी हुई तॾहिं यादि अची वियो उहो ब्रह्म ज्ञान माता जो, हाणे उहो असरु करणु लॻो। हाणे त आनंद अची वियो, चई अरे हेॾा साल गुज़री विया भोग कंदे कंदे, त हे 2-4 ॾींहं ॿिया बि गुज़री वेंदा, प्राण त हली रहिया आहिनि। भॻवान त घटि घटि में आहे, मूंखे माता ज्ञान ॾिनो, सुञा सखणा को नहीं, सबके भीतर लाल, मूर्ख गंड खोले नहीं, भर में भया कंगाल। अरे वो परमात्मा सभिनि जे अंदरि आहे, हिकिड़े नंढे से जीव जे बि अंदरि आहे, उहो मुंहिंजे बि अंदरि आहे। मां कोई सुञो, कोई ख़ाली आहियां? मां कोई भिखारी आहियां? न न न, अरे ग़रीब खां ग़रीब भिखारी जे अंदरि बि उहो परमात्मा आहे। हिते त कोई भिखारी कोन्हे, कोई ग़रीब कोन्हे, कोई वॾो कोन्हे, कोई नंढो कोन्हे, सभ जे अंदरि बराबरि परमात्मा आहे। अरे मां उनखे भुलिजी वियुमि, तॾहिं पियो रोवां। उते ई ध्यानु लॻी वियो, उते ई समाधि जड़ी वई, आनंद अची वियो, खिलण लॻो पंहिंजे दुख जे मथां। उते ई ब्रह्म ज्ञान अची वियो, वण जे हेठों वेठे वेठे ब्रह्म ज्ञानी बणिजी वियो। चो हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। इन करे भगवान दुख भी ॾींदा आहिनि त वॾी कृपा कंदा आहिनि, वॾी दया कंदा आहिनि। हर शइ में प्रभुअ जी कृपा आहे। कहिड़ो समय रहंदो, अरे भाई कोई दुख आयो आहे त पंहिंजे कर्मनि सां आयो आहे, ईअं ई न आयो आहे, यादि रखिजो। कोई बि दुख आयो आहे, तव्हां ॾिसो नंढा ॿार आहिनि, 3 साल जा ॿार आहिनि, उन्हनि जे मथां विपदा थी अचे, नंढा नंढा। कोई ॿार जनम थो वठे ऐं उनखे कोई बीमारी आहे, कमाल आहे। जन्मजात ॿार खे हार्ट में तकलीफ़ आहे, अहिड़ी वॾी वॾी बीमारियूं, उन कहिड़ो कर्म कयो आहिनि? अरे न त वीचारो निर्दोष ॿारु आहे, 8-10 साल ताईं त कर्म विधान ई चालू न थींदो आहे। छा थियो? यानी पिछले जन्मनि जो हिसाब किताब थींदो आहे, तॾहिं त उनखे तकलीफ़ आहे। कंहिंखे बि ईअं दुख नथो ॾेई सघे, कोई दुख अची नथो सघे। कोई न कोई अहिड़ा कर्म हुया तॾहिं उनखे दुख आयो। बाबा प्रेमानंद महाराज को हिकिड़ो न्यायाधीश तो चए त मां 10 साल कंहिंखे सजा ॾेई छॾी ऐं मूंखे ख़बर आहे उहो माण्हू निर्दोष आहे। अरे पोइ सजा छो ॾिनो? छो जो असांखे उहो ई फ़ैसिलो करिणो पवंदो आहे जेको कानून सरकार ठाहियो आहे संविधान जे अनुसार। उहे बि साक्ष्य इकट्ठा थी विया, प्रमाण इकट्ठा थी विया त असांखे सजा ॾियणी आहे, भले पोइ निर्दोष छो न हुजे। सबूत अची विया, गवाही कूड़ी अची वई, ग़लति पेपर अची विया, मूंखे पतो आहे, पोइ बि मां उनखे 10 साल सजा ॾिनी। चओ हरे राम।
यानी फैसलो करण वारा, न्याय करण वारा भी दुखी आहिनि, उहे भी पंहिंजो पाण में परेशान आहिनि। न्यायाधीश त सही ठही वेठा आहिनि, वॾा पढ़ी लिखी करे बढ़िया कोट पाए, पर उन्हनि जी आत्मा भी उन्हनि खे धिकारे थी त तूं फ़ैसिलो सही नथो करे। उहे भी अची संतनि जे शरण में पहुचनि था ऐं पुकार था कनि। ॿुधायो त संतनि उहा ई ॻाल्हि चई, असां जेकी पहिरियों पढ़ी आहे साधक संजीवनी में, भगवत गीता में स्वामी राम सुखदास महाराज लिखियो आहे, ॾाढी सुंदर उन में हिकिड़ी कथा बि ॿुधाई अथऊं त भाई ज़रूरी नाहे कि उनखे हिन जी सज़ा मिली हुजे। तूं जॾहिं बि फ़ैसिलो करें, संत प्रेमानंद जी चवणु लॻा उन्हनि खे, तूं जॾहिं बि तूं कंहिंखे फतवा ॾे, फ़ैसिलो करे, सज़ा ॾे या कंहिंखे आज़ादु करे, भॻवान खे प्रार्थना कंदो कर त प्रभु तव्हां कृपा कजो ऐं असांखां भुल थिए त क्षमा कजो, असांखां सही न्याय करायो। ठीकु आहे, बराबरि हिन महिल तूं उनखे सज़ा ॾिनी आहे न, अगरि उनखे थी वई आहे सज़ा त उहा इहा सज़ा न आहे जंहिंजी तूं सज़ा ॾिनी आहे। उनजो फ़ैसिलो भॻवान कयो आहे, उन खां पहिरियों कोई अहिड़ो कर्म थियो हूंदो। चओ हरे राम। हरे राम। जंहिंजी सज़ा उनखे न मिली हुई, भले पोइ कई जन्म थी विया हुजनि, कोई अहिड़ो उन खां पाप कर्म थियो आहे जेको उहो पाप करे बची वियो आहे, अॼु उनजो फल फलीभूत थियो आहे, अॼु उनखे उन कर्म जी सज़ा मिली आहे। हिन कर्म में भले उहो पाण खे निर्दोष सम्झे। गहना कर्मनो गति, ॾाढी कर्मनि जी गति गहरी आहे। धर्मराज भॻवान खे बि मांडव्य ऋषि शाप वञी ॾिनो त मां बचपन में हिकिड़े कीड़े खे सुई टुंबी ऐं तव्हां मूंखे शूलीअ ते विहारे छॾियो, वञो तव्हां बि वञी करे हाणे जनमु वठो धरतीअ ते 3 रूपनि। हे त भॻवान जी लीला हुई। त यानी एॾी गहरी आहे कर्मनि जी गति, पोइ असां जहिड़ो माण्हू छा सम्झी सघंदो। इन करे भाई चयो अथऊं तव्हां कुझु न कयो, तेरा भाणा मीठा लागे। बसि भॻवान जो भाणो मिठो करे स्वीकार कयो ऐं भॻवान जो भॼन कंदा अचो। सुख में केरु न चवंदो भॻवान जो भाणो मिठो आहे। चकाचक धन अचे, पैसा अचनि, सुख अचे, हाँ पंहिंजे परिवार जे भातियुनि सां मज़े में वेठा हुजो, खाओ पीओ ऐं मौज कयो, तान के दुपट्टा चादर सुम्ही पओ, त कहिड़ो माण्हू शुक्र न मनाईंदो भाई? सभु मनाईंदा। मज़े जी ॻाल्हि त तॾहिं आहे जॾहिं मुसीबत में शुक्र मनायूं, दुख में असां राज़ी रहूं, पोइ बि भॻवान जी कृतज्ञता प्रकट कयूं। भॻवान खे असां पंहिंजे मर्ज़ीअ जे अनुसार न हलायूं, भॻवान जे मर्ज़ीअ जे अनुसार असां हलूं। लोगन राम खिलौना जाना, कबीर साहब चवनि था माण्हुनि त भॻवान खे रांदी को बणाए छॾियो आहे। भॻवान हीअं कर, भॻवान हीअं कर, हे प्रसाद अथई, हे नारियल अथई, हे जाप। भॻवान छा बुख था मरनि असांजे प्रसाद जे लाइ? खाइण लाइ भॻवान खे कोन्हे। भॻवान खे असां हे प्रसाद चाढ़ींदासीं, हेतिरा पाठ कंदासीं। भॻवान जा घटि आहिनि छा भक्ति करण वारा? सनकादि सिद्ध चारण गंधर्व ब्रह्मा जी सभु भॻवान जी लंबी लंबी स्तुति था कनि। त छा भॻवान खे असां स्तुति करे ऐं पूजा पाठ करे भॻवान खे हिलाए छॾींदासीं? भॻवान छा लालचीन छा असां वांगुरु? अहिड़ा माण्हू आहिनि कि हे कंदे त असां हे ॾींदासीं। वाह, भॻवान खे बुख पई आहे तुंहिंजे प्रसाद जी, तुंहिंजे पैसनि जी। शर्त रखंदा आहिनि, हीअ आस पूरी थी त मां हीअ सेवा कंदुमि। अलाए छा सम्झो अथऊं भॻवान खे? एतिरी बुद्धि निकृष्ट हेठि किरी पई आहे असांजी। चओ हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। कोई अम्मा त ईअं चवंदियूं, भॻवान हा हे कमु कर, हा शुद्ध गिह जो प्रसाद खटंदे खटंदे, अहिड़ी ॻाल्हियूं चवंदियूं अम्माऊं। हा हे मुंहिंजे पुट जो कमु थिए, हा हे खटंदे। ॼण वीचारो भॻवानु वीचारो ॾाढो दुखी थी वियो आहे, मिले कोन थो भॻवान खे बढ़िया कुझु खाइण जे लाइ। अरे भॻवानु हिन असां वांगुरु रोटीअ ऐं पाणीअ ते थोरी न हलंदा आहिनि। कोई विदुरानी काकी मिली वञे त बुख लॻी वेंदी आहे। भक्ति माली गणेश दास जी महाराज भक्तमाल कथा में चवनि पिया, जेॾी महिल भॻवानु चाची विदुरानी जे घर आया त चवनि था ॾाढी बुख लॻी आहे।
ॾाढी बुख लॻी आहे, चाची कुझु खाराए, त वीचारी ॾाढी प्रेम में भरिजी वई। हाणे उहा वीचारा पाण फल खाईंदा, रोटी खाइणु छॾे छॾियऊं। 12 सालनि खां उहे फल खाई करे श्री कृष्ण जी भक्ति कंदा। तॾहिं त भॻवानु उन्हनि जे घर आया, चओ हरे राम। तॾहिं त भॻवानु उन्हनि जे घर आया, उन्हनि जो प्रेम भाव ॾिसी करे, हा न। हाणे भॻवानु था चवनि, चाची मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, त चाची चवणु लॻी, कृष्ण तूं वेह त मां रोटी ठाहे वठां। भॻवानु छा जवाबु ॾिनो? भॻवानु जेको जवाबु ॾिनो, संत खिलण लॻा। भॻवानु चवनि था, एॾी देरि तूं रोटी ठाहींदीअ, पोइ मां खाईंदुमि, तेसिताईं त मां बुख मरी वेंदुमि। भॻवानु था चवनि, भॻवान खे बुख कॾहिं लॻंदी कोन्हे। भॻवानु अन्न ते न हलंदा आहिनि, ऐं भॻवानु जवाबु कहिड़ो था ॾियनि, चाची तूं रोटी ठाहींदीअ, तेसिताईं त मां बुख मरी वेंदुमि। ही केॾी भॻवान जी प्रीत आहे, जंहिंखे कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे। उहो भॻवानु चए थो, मां ॾाढो बुख में आहियां, रही न सघंदुमि। अरे चाची जेको अथई उहो खाराए। तॾहिं केला खणी आई ऐं छिलका खाराई, खाईंदा विया भॻवानु। चओ हरे राम। त भॻवानु शइ न खाईंदा आहिनि, प्रेम खाईंदा आहिनि, प्रेम ग्रहण कंदा आहिनि। इन करे भीतर वञण जो अर्थ आहे भॻवान सां प्रेम करणु, भॻवान जी भक्ति करणु। यानी जंहिं भॻवान सां प्रेम कयो, भॻवान जी भक्ति कई, सभु ब्रह्मांड उन जे अंदरि आहिनि, उन जे ॿाहिरि ॿियो कुझु बि कोन्हे। उनखे आनंद ई आनंद आहे। जो आनंद संत फ़क़ीर करे, आहा, उहो आनंद नाही अमीरी में। जेको आनंद संत फ़क़ीरनि खे मिलंदो आहे, उहो राजा इंद्र खे बि सपने में बि नथो मिली सघे। अहिड़ो रस आहे, अहिड़ो आनंद आहे। हर शइ में आनंद आहे। सुख में त सुख में आनंद, दुख त दुख में आनंद, सम्मान त सम्मान में आनंद, अपमान त उन में बि आनंद। असांजो कोई अपमान करे त खटकी वञे, जीवन भर उन माण्हूअ खे न भुलऊं। 1000 माण्हू सम्मान करे आ, यादि ई कोन्हे। कंहिं कंहिं माला पाती, यादि कोन्हे। कंहिं कंहिं भेटाऊं ॾिनियूं, कंहिं कंहिं वीचारे रोटी खाराई, उन्हनि जी यादि कोन्हे। हिकु माण्हूअ कंहिंजे माण्हू जे साम्हूं कुझु चई छॾियो, उहो माण्हू खटकी वियो। हा, उहो जीवन भर यादि थो रहे। इहो ई त वॾी ॻाल्हि आहे। संत उन में बि मौज में रहंदा आहिनि। न उन्हनि खे अपमान यादि रहंदो आहे, न अपमान करण वारो। चवनि था, संत था चवनि, भक्त जहिड़ो अपमान कोई सही न सघंदो। अपमान त संतनि सहन कयो आहे, जेके सभिनि खां वधीक सम्मान जा अधिकारी आहिनि। अपमान, तिरस्कार, घटिताई, ये सभु संतनि ई सहन कया आहिनि। चओ हरे राम। छो जो उन्हनि खे एतिरी मौज अची वई आहे। ये गंगा मैया जी ये गहरी धारा हले, उन में नंढो हिकिड़ो तिनको वही वञे, तीअं उन्हनि जा सभु इहे मान अपमान गिला शिकवा ईअं वही वेंदा आहिनि तिनके वांगुरु। उन्हनि खे फ़र्क़ु ई न पवंदो आहे। कोई गारियूं ॾे, कोई 100 बार थुक हणे। हा, संतनि खे इहे घटनाऊं तव्हां ॿुधियूं न, फ़र्क़ु ई न पवंदो आहे उन्हनि खे। अहिड़ी वॾी मौज भीतर अची वेंदी आहे। इन करे निरंतर भॻवानु चवनि था, ऐं हिकु चित सां जेके मुंहिंजो भॼन कंदा आहिनि, उहे मूंखे ई पाए वठंदा आहिनि। अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिन।